नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध असेंबली जे स्पीकर आगा सुराज दुरानी जे नेब हथां गिरफ़्तारी ख़िलाफ़ पीपल्स यूथ तरफ़ां तारका ऑफिस खां मेड़ प्रेस क्लब ताईं एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हणियो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेड़ में आमिर। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मर्कज़ क़यादत जे हुकुम ते पीपल्स यूथ दादू ज़िले जे अॻवान सदाम बलड़ो परवेज़ पवार नज़र पवार जी अॻवानी में सभई कारकुननि पीपी यूथ ऑफिस खां मेड़ प्रेस क्लब ताईं एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हणियो वियो। उन मौक़े ते पीपी मेड़ जे अॻूणे सदर जमील मैसर ऐं उनखां अलावा पीपी यूथ दादू जे सदाम बलड़ो परवेज़ पवार ॿियनि अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी खे गैर क़ानूनी गिरफ़्तार कयो आहे ऐं हिन मुल्क में 2 क़ानून लागू कया विया आहिनि। अलॻि अलॻि सूबे अलॻि अलॻि क़ानून आहे। पीपी जे अॻवान वधीक ख़िताब कंदे चयो त आगा सिराज दुरानी खे जल्द खां जल्द आज़ादु करे ऐं उन मथां कूड़ा केस ख़तमु कया वञनि। आमिर तीणो अवामी न्यूज़ मेड़। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।